ॻोठ जूं कुझु औरतूं ट्यूबवेल भरिसां कपिड़ा धोई रहियूं हुयूं। हिकिड़ी औरत ॿीअ खां पुछियो त अॼु छा खाधो अथई? हुन जवाबु ॾिनो, महीनो खनि अॻु खीरणीअ जी देॻ कई हुई। उन ॾींहं खां वठी हर रोज़ु खीरणी खाईंदी आहियां। भर में वेठल हिकु ॿी औरत जॾहिं उहो ॿुधो तॾहिं हुन सोचियो मां बि ईअं थी करियां। खीरणी हूअं बि खेसि ॾाढी वणंदी हुयसि। हुन घर पहुचंदे ई खीरणीअ जो देगिड़ो तयारु कयो। हुन सोचियो त हाणे हूअ अकेले सिर सॼो महीनो पए रोज़ मज़े सां खाईंदी। तंहिं करे हुन उन देगिड़े खे कमरे में लिकाए छॾियो। पहिरियां 2 ॾींहं त हुन ख़ूब मज़े सां खीरणी खाधी, पर 3 ॾींहं उन मां बदबू अचणु लॻी। तंहिं करे मजबूरन हुन खे सॼो देगिड़ो उछलाइणो पियो। 2 ॾींहं वरी जॾहिं ट्यूबवेल ते पहुती त कपिड़ा धोईंदे हुन उन ई औरत खां पुछियो त अॼु तूं छा खाधो आहे? तॾहिं हुन साॻियो ई जवाबु ॾिनो, मां 1 महीने खां हर रोज़ खीरणी खाईंदी आहियां। उहो ॿुधी खेसि ॾाढी हैरत थियसि ऐं चयाईंसि, अदी मां 2 ॾींहं मस खाधी, 3 ॾींहं उन मां एतिरी त बदबू आई जो मूंखे सॼो देगिड़ो उछलाइणो पियो। छा बसां तोखे जो उहा 1 महीने खां पई खाई? उहा औरत संदसि ॻाल्हि ॿुधी खिलण लॻी ऐं हुन चयोसि, 1 महीनो अॻु मूं खीरणीअ जी देॻ कराई पाड़े जे हर घर में विराए छॾी हुई। उन वक़्त खां वठी हर रोज़ जंहिं बि घर में खीरणी पचंदी आहे उहे मुंहिंजे घर बि मोकिलींदा आहिनि। तंहिं करे हर रोज़ खीरणी खाईंदी आहियां। इहा हक़ीक़त आहे त असां ॿिए सां का चङाई करियूं था, असल में उहा ॿिए सां न पर पाण सां ई पिया करियूं। तंहिं करे असांखे ॿियनि जी ख़ुशियुनि ऐं ग़मनि में शरीक थियणु घुरिजे। रस्ते में माण्हू खे सलाम करणु, मिटनि ऐं माइटनि लाइ ख़ासि वक़्तु कढणु घुरिजे। माण्हुनि सां मेल जोल कजे, समाज जी भलाईअ ते ख़र्च कयो। जेकॾहिं तव्हां ईअं कयो त पोइ यकीन करियो त तव्हां जे आसपास मौजूदु हर माण्हू तव्हां जे लाइ परेशान हूंदो। तव्हां ख़ुशी ऐं ग़म में अकेला न हूंदा।